प्रतिपातकानेति श्री हरि, जिसके नाम का उच्चारण करने से जिन जिन नाम जो सुमरण करण सा, जिन जिन नाम में टुबी ॾियण सा असांजा पाप ताप ऐं अहंकार हरण थी तो वञे। अहिड़े श्री हरिअ जो असां ध्यान धरे रहिया आहियूं। ऋषि चवनि था, हे मुंहिंजा मिठा अदल, हे मुंहिंजूं भेनरूं माताऊं, हरि जो नाम मधुर खां मधुर आहे, पावन खां पावन आहे, परम कल्याणकारी आहे। कपड़ो साबुण सां ऐं पाणीअ सां कपड़ो साफ़ थिए थो, पर हरिअ जे नाम सां हियूं साफ़ थिए थो। मधुरम मधुरेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम, पावनम पावनेभ्योऽपि हरे नामैव केवलम। हरि जो नाम मंगल खां मंगलकारी आहे, मधुर खां मधुर आहे। ऐं दुनिया जो सभु पवित्र कंदड़ शयुनि खां बि भगवान जो नालो परम पवित्र आहे। पावनम पावनेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम, मंगलकारी खां बि मंगलकारी आहे। जिन दरवेशनि जी, संतनि जी, भक्तनि जी नूरानी निगाह सां संसारी माण्हू पवित्र थियनि था, उहे संत दरवेश बि परमात्मा जे ध्यान सां ही ॿियनि खे पवित्र करण जो सामर्थ्य आणीनि था। परमात्मा जो ध्यान, परमात्मा जो नाम पवित्र कंदड़नि खे बि पवित्र कंदड़ आहे। तुलसीदास महाराज चवनि था, राम धन हर प्राणी वटाए, पोइ बि अलाए छो टिजोड़ी जे धन जी गुलामी आहे। टिजोड़ी जे धन जी गुलामी न, टिजोड़ी जे धन जो सदुपयोग ऐं राम धन जो अनुभव करे त उहो माण्हू मुक्त आत्मा थी तो वञे। गीता चवे थी, जितात्मा प्रशांतस्य परमात्मा समाहिताः, शीतोष्ण सुख दुखेशो तथा मान अपमानयोः। जेको हरि जो ध्यान धरे तो, हरि तत्व जो ज्ञान पाए तो वो जीतात्मा थी तो वञे। उन जे लाइ परमात्मा दूर नथो रहे, उन जे लाइ मालिक मिठड़ो पंहिंजो स्वरूप थी तो वञे। घर विच आनंद रहा भरपूर, मनमुख स्वाद न पाया, गुरु नानक देव चवनि। औखी घड़ी न देखण देवई, सतगुरु अपना बिरद संभाले। औखी घड़ी जन्म मृत्यु जी औखी घड़ी आहे। सतपुरुषनि जो उपदेश असां में उहा जागृति तो आणे कि असांजो मन जितां स्फुरनु खणी हले तो, उन जी गहराई में उन जो आधार चैतन्य आत्मा है। असी अमर आत्मा आहियूं, मौत असांजो थियण वारो ई कोन्हे। जंहिंजो मौत थींदो उहे असीं कोन आहियूं, जेके असीं उन जो मौत कोन थींदो। अहिड़ो ज्ञान बि ब्रह्म ज्ञानी महापुरुषनि जे द्वारा, हरि जे प्यारनि जे द्वारा, नाम जे दुल्हारनि द्वारा साधक के प्राप्त थिए थो। ऋषि चवनि था, ए इंसान, इन साह जो भरोसो न कजां मुंहिंजा दिल, मुंहिंजा मिठा। अलाए केॾी महिल किथे हलियो वञे, काई ख़बर कान्हे। तंहिं करे तूं बाल्य अवस्था खां ई हरि नाम, हरि ध्यान ऐं हरि तत्व जो ज्ञान पाइण जी कोशिश कजां मुंहिंजा दिल। जिंदगी जी शाम थी वञे, उन खां पहिरीं जिंदगी जे दाता जो तूं ध्यान धरे वठजां मुंहिंजा दा। मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं माताऊं, मुंहिंजूं अदड़ियूं,
जे कॾहिं थोड़ो हरि जो ध्यान ऐं हरि जो नाम तव्हां सां गॾु आहे त पोइ तव्हां बेडपा रहो। ॿाहिरीं दुनिया जूं चाहे तव्हां वटि घणियूं शयूं आहिनि या थोरियूं आहिनि, उनजी परवाह न करियो, पर दुनिया जो जेको आधार आहे उहो परमात्मा तव्हांजो आत्मा बणी वेठो आहे। ऋषि चवनि था श्वास जो कोई भरोसो कोन्हे, तंहिंजे करे बाल्यकाल खां वठी बचपन खां वठी ॿारहणी अवस्था खां वठी हरि नाम हरि ध्यान जो अमृत पियण जी आदत विझिजे पाण में। निश्वासे नहीं विश्वास कदा रुद्धोर भविष्यसि कीर्तनीयम मतो बाल्यात हरे नामेव केवलम। तुलसीदास महाराज चवन था नवदा भक्ति में प्रथमा भक्ति संतन कर संगा दूसर रति मम कथा प्रसंगा। पहली भक्ति आए कि सत्संग करो, संतन जो संग करो। भगवान रामचंद्र राज्यभिषेक थियण खां पोइ बि सत्संग में वेंदा। एकर त भगवान राम राज्य में श्राद्धन जे ॾींहनि में भगवान पंहिंजे पितरनि जा श्राद्ध जो क्रियाक्रम करायो। श्राद्धन में पितरनि खे भोजन अर्पण करण जी सेवा जो कम लक्ष्मण ऐं भरत जे मथां हो। शत्रुघ्न साधु संतन ऐं अतिथियुनि जी आज्ञान करण जो कम कयो ऐं रामचंद्र जी उन्हनि जो मच्छियूं देखभाल जो कम पंहिंजे हथ खयो। भोजन कंदड़ आया, उनमें हिकिड़ो साधु वेशधारी अहिड़ो त कुछ अनोखो माण्हू अची वेठो जो पातल में जेको ॾिस बगरा भरे खणी वात में जे खलास। भरत ॾींदो वञे, लक्ष्मण बादियूं खणी खणी उनमें लेटाईंदो वञे, पर वो महानुभाव बस खयो ऐं सफ़ा। आखिर भगवान रामचंद्र वटि वियो लक्ष्मण कि साधु महाराज जी पातल में जेको कुछ विझूं था बस चट थी तो वञे। रामचंद्र जी आया। रामचंद्र ॾिसनि था कि साधु वेशधारी कोई साधारण माण्हू कोन्हे, भगवान शिव आयो आहे। मुंहिंजो हीअं जो हार मन जो ठार मुंहिंजो भोलानाथ आयो। भोलानाथ जे पातल खे भरण जो कम लक्ष्मण तुंहिंजो बि कोन्हे। भोलानाथ जी पातल खे भरण जो कम भरत तुंहिंजो बि कोन्हे। भोलानाथ जी पातल खे त माता जी भरींदी। रामचंद्र जी पार्वती जो आवाहन कयो, अन्नपूर्णा जो स्मरण कयो। पार्वती प्रगट थिया कि माता जी तू ही इन महाराज खे खाराए सघी थी। जयराम जी की माता जी इन महाराज खे खाराइन, उन खां अॻे ई महाराज पंहिंजे रूप में प्रगट थी विया हले। जयराम जी की महाराज पंहिंजे रूप में प्रगट थी विया हले। रामचंद्र चवनि था महाराज तव्हां घणी दया कई कि श्राद्ध कर्म में ई तव्हां स्वयं अची खाधो। मुंहिंजो त उद्धार थियो, मुंहिंजे पितरनि जो बि उद्धार थियो, पर मुंहिंजे इर्द गिर्द जेके मुंहिंजा भावर ऐं मुंहिंजा स्नेही सेवा था कनि उन्हनि जो बि उद्धार थियो। महाराज तव्हां दर्शन ॾिना। विनय सां प्रेम में वृद्धि थींदी आहे, नम्रता सां प्रेम वधंदो आहे, विश्वास सां प्रेम टिकंदो आहे। श्री राम विश्वासो फलदायक आहे। ऐं विश्वास जे करणो अथव न त अहिड़े ते विश्वास करियो कि जो विश्वास जो मूल आहे। विश्वास जो मूल तव्हांजो आत्मदेव शिव चओ, राम चओ, गुरु चओ, गोविंद चओ, तव्हां जंहिंखे कुछ भगवत रूप में स्वीकारियो, छो कि दुनिया जो ज़रो ज़रो भगवान स्वरूप आहे। श्री राम जंहिं जिते भाड़ी उनखे उते ई उन मालिक जा अनुभव थी सघनि था।
रामचंद्र चवनि था कि महाराज हाणे दास तव्हांखे थोड़ो भोजन कराए स्वीकार करियो। तव्हांजी पातल भरण जी त मुंह में ताक़त कान्हे, पर तव्हांजी दिल भरण जी महाराज तव्हां दया करियो जो मुंह में ताक़त अचे। श्री राम। जेतिरो माण्हू वॾो थींदो आहे न, ओतिरी नम्रता निवड़त अची वेंदी आहे। सिंधीअ में चवणी आहे न, खाली घड़ो खाली चवणो वॼे घणो। श्री राम। जेतिरो हिरदो तव्हांजो हरि रस सां भरजंदो वेंदो, ओतिरो तव्हांजो स्वभाव बि नम्र थींदो वेंदो। जेतिरो हाउ तव्हांजो हरि जे अमृत सां ठरंदो वेंदो, ओतिरो ई तव्हांजो संसार जो आकर्षण घटिजंदो वेंदो। ही संसार जूं शयूं तव्हांजे पुठियां डोड़ण लॻंदियूं। रामचंद्र चवनि था कि महाराज स्वीकार करियो प्रसाद। चङो राम खाराए तूं बि। शिव जी खाईंदे 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 मस्ती सां गिरो विझे राम ॾे पिया निहारीनि, राम शिव ॾे पियो निहारे। इन्हनि ॿिन्ही जी नज़रा नज़री जो मज़ो वरी ॿिया पिया माणीनि। जयराम जी की। आख़िर शिव जी चए थो कि हाणे मूंखे एॾो खारायो था कि मां उथी नथो सघां, भरत तूं मूंखे उथार। भरत ज़ोर लॻायो पर शिव जी उथी न सघे। लक्ष्मण उठेंगे तो आप ही, लेकिन यश मुझे देने वाले हो। जयराम जी त चओ मुंहिंजा मिठा केॾा पिया वणो तव्हां, ॾाढा था वणो। सच मुंहिंजो हीउ ॾिसो न त तव्हांखे दुकान ते वञण जी दिलि न थिए। जयराम जी की। अहिड़ा था वणो कि मूंखे तव्हांजे मथां कंहिं महिल कावड़ अचे, गुस्सो बि थो अचे। एॾा था वणो कि तव्हांजे मथां मूंखे गुस्सो बि थो अचे कि साईं वरी वणूं ताईं गुस्सो तो चे कि हाँ, जहां मोहब्बत जोर पकड़ती है वहां शरारत भी होती है। जयराम जी तो चवो मुझे यार, चो श्री राम। मोहब्बत जोर पकड़ती है तो शरारत का रूप भी लेती है। वणो एडा था कि सभिनी के बस दिल ही दिल सां भाकियूं पियो पाया, पर गुस्सो बि ईअं पियो अचे कि मां ॿ टे दफ़ा आया आहियां तई मूं वटि हेकर बि कोन था अचो। तव्हां सम्झो छा था पाण खे। जयराम जी के। जयराम जी के। आयो सभई राम वरी चओ श्री राम। राम तव्हांजा कम कंदो चओ श्री राम। लक्ष्मण भैया चवनता के भोलानाथ उठेंगे तो आप ही, लेकिन यश इस दास को मिलेगा ऐसा लगता है। नम्रता सा लक्ष्मण जी शिव जी खे उथारियो। शिव जी उथिया जीअं बुढ़ो माण्हू जवान छोकिरे जो टेको वठी उथे। शिव जी उथिया कि हाणे मूंखे हली सुम्हारियो वञे आराम खंड में। शिव जी लेटी पिया। पर हथ त कोन धोआरियव। सीता खे चओ पाणी खणी अच। सीता हथ पई धोआरे, गुरड़ी कराए। सीता पाणी वात में धो। शिव लेटियो पिया, वात में पाणी खणी गुड़ी घोटे घोटे ठगा जो पिचकारी सीता जे मुंह ते करे। सीता जे मुंह ते पिचकारी कंदे बि राम ना निहारियो शिव कि राम जे मन में को दुख या सुख जी रेखा त कान आई। राम जी उहा ई समता। ऐं सीता चेती कि हे त्रिभुवनपति, तव्हां नेठ मूंखे पंहिंजी बचड़ी समझी करे एडी रहमत कई आहे। गंगा तव्हांजे जटाउनि मां निकिरे ऐं तव्हांजे मुख मां जेका गंगा निकिती हाणे त मां सचपच पवित्र थी वियसि। गुस्सो करणो हुजे तो ओॾी महिल माण्हू करे सघे थो। मुंहिंजी ज़ाल खे भेणा हीअं है छा तो सम्झे, वरी दोस्ती वरी अहिड़ी दोस्ती थींदी आहे। जयराम जी की। सीता खे उबतड़ अर्थ खणणो हुजे त खणी सघे थी। घटना ॿाहिरियां कहिड़ी बि घटिजे पर तव्हां उन जो अर्थ कीअं था खणो। हेकर इंद्रपुरीअ में इंद्र देवता चयो कि मनुष्यनि खे जीअण जो जिन खे अकुल आहे उहे नर्ग खे सुर्ग ठाहे छॾीनि था, ऐं जिन खे जीअण जो अकुल कोन्हे उहे सुर्ग में बि अची राग द्वेष करे बाहि था ॿारीनि मुआ। मृत्यु लोक में बि अमृत पीअण वारा अमृत था पियनि, ऐं अमृत पीअण जी जॻह ते बि भेणा ज़हर पीअण वारा ज़हर पिया ठाहिनि। इंद्र देवता प्रशंसा कई, साराह कई कि हिन वक्त पृथ्वीअ ते कृष्ण अवतार, कृष्ण भगवान जो आचरण अहिड़ो त
विलक्षण आहे कि वो केतिरिन मुसीबतुनि जे विच में हूंदे बि अमृत पी सघे थो ऐं प्यारे सघे थो। ऐं कृष्ण जो संदेश भी इहो आहे कि तव्हां हज़ारे मुसीबतुनि जे विच में हुजो, तॾहिं बि तव्हां चाहियो त अमृत पान करे सघो था। जेल में जन्म थियो आहे, अचण खां पहिरीं माउ पीउ खे जेल मिलियो आहे, हथ कड़ियूं। 4 ॾींहं थियो आहे त पूतना ज़हर खणी आई आहे। वरी कुझु ॾींहं थिया आहिनि त धेनकासुर आयो राक्षस मारण जे लाइ, कोई बकासुर आयो, केॾी महिल त वरी वाचूड़ो थी करे पियो राक्षस अचे, त कंहिं महिल वरी राक्षस को गुफा जो रूप धारण करे वेठो आहे। ॿार विया ऐं अंदरि उनखे गुफा पुरजी वई, मुसीबत जे मुंहं में पियो ग्वालनि खे विझे, त केॾी महिल इंद्र पियो कोप करे, त केॾी महिल वरी कंस मामे जी प्लानिंग खतरनाक पई ठहे, त कंहिं महिल चाणक्य मुष्टिक, त केॾी महिल वरी उघाड़े पेरे भॼणो थो पए, त केॾी महिल वरी द्वारका में थो रहणो पए, त केॾी महिल मुचकुंद जी गुफा में चादर ओढ़े सुम्हणो थो पए। इहो सभु हूंदे बि कृष्ण कॾहिं फरियाद कान कई है। मुस्कुरा के गम का जहर जिनको पीना आ गया, ये हकीकत है कि जहां में उनको जीना आ गया। सोक्रेटिस खे जहर ॾिनो वियो, पर भगवान शिव पंहिंजे हथां जहर स्वीकार करे कंठ में रखियो आहे। नीलकंठ चवाइजनि था। जे पी वञे त हेठि पेट में गड़बड़ थिए, जे उल्टी करे त वरी ॿियनि माण्हू खे तकलीफ़ थिए। न पी वञो न ॿियनि खे ॿुधायो, पर पंहिंजे कंठ में रखी पंहिंजे बुद्धिमानीअ जो उपयोग करे नीलकंठ थी वञो, तव्हांजे जगत जो वहिंवार सुंदर थींदो। जेकॾहिं तव्हां घर जा वॾा आहियो, तव्हां ससु आहियो, सहुरा आहियो, वॾा ॾेर आहियो या वॾा पुट आहियो पीउ जा, त तव्हांखे नीलकंठ मां कुझु न कुझु सिख्या वठणु खपे। जेकॾहिं तव्हां घर जी वॾी नुंहुं आहियो या नंढी नुंहुं आहियो, वॾी नुंहुं आई त सीता वांगुरु सोच कि नंढी नुंहरुनि जो ख्याल करे उन्हनि खे अहमत ॾेई ऐं पाण सुठा कम भले पाण कर, पर यश नंढियुनि खे ॾे, तुंहिंजो यश उन्हनि जी गहराई में हलियो वेंदो। श्री राम जे वॾो भाई त राम वांगुरु कर भले तूं कम, पर भाई लक्ष्मण कयो, ही भरत कयो, ही उन कयो, ई त मूंखे यश पिया ॾिन, मां वॾो आहियां, बाक़ी कम सभु ही था कनि। जेको ॿिए खे मान ॾे थो, पाण अमानी थिए थो, उन जे दिल में दिल भर जल्दी खुश थो थिए। श्री राम मां छाजी मुंहिंजा दास। श्री कृष्ण भगवान गोवर्धन पर्वत मथे खयो आंगुर ते, पर ॾिठई मतां ग्वालनि खे लॻे भई कृष्ण विशेष आहे, असां कुझु कोन आहियूं। कृष्ण भगवान चए थो कि तव्हां हिम्मत करियो। हो सभु पंहिंजी लकुण खणी खणी बीठा आहिनि। गोवर्धन पहाड़ खणी 7 ॾींहं अंदरि बीठा, ग्वाल ब्वाल सुरक्षित। इंद्र पंहिंजो कोप करे करे थको, और जाको राखे साईं मार न सके कोई, बाल न बांका कर सके चाहे जग वेरी होई। ग्वाल गोपियूं सब सुरक्षित रहा। ग्वाल चंदा कृष्ण तुंहिंजी कृपा है। कि मुंहिंजी कृपा कहिड़ी, मुंहिंजी त आंगुर हिकिड़ी, मुंहिंजी आंगुर ते थोड़ी खजो, ही तव्हां लकड़ियूं ॾिनियूं न, तव्हांजे लकड़नि ते बीठो हो गोवर्धन पहाड़। हा सुठो कम त करे, पर सफलता मिले त विरहाए पंहिंजनि हेठियुनि ॾे, विफलता मिले त पंहिंजो ॾोह स्वीकार कजे। श्री राम रामचंद्र खे कॾहिं प्रजा का दुखी थींदी त रामचंद्र उन खां वधीक दुखी थींदो। छो कि मां युवराज आहियां, मूं प्रजा जी संभाल कान लथी। दशरथ चंदो न पुट तुंहिंजो को ॾोह कोन्हे। न पिताजी तव्हां वृद्ध आहियो, तव्हां खां जेतिरो थी सघे तो तव्हां करियो था, पर मां पंहिंजी ड्यूटीअ में शायदि असफल आहियां, तंहिंजे करे मुंहिंजी प्रजा खे दुख सहणो थो पए। प्रजा चंदी न राम असांजे कर्मनि जे करे था सहूं। राम चंदो न मुंहिंजी लापरवाही जे करे तव्हांखे दुख थियो हूंदो। त प्रजा जे हीअं में राम जो राज थी वियो। दुनिया में केतिरा ई राजा आया ऐं मरी मिटी विया, पर भारत में 2 राजा अञा ताईं राज करे रहिया आहिनि। श्री राम केतिरा ई राजाऊं आया ऐं केतिरा ई हलिया विया पृथ्वीअ ते, पर राज त 2 राजाउनि जो आहे। राजा रामचंद्र भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय। बाक़ी ॿिया राजा मड़े आया विया। छो आया विया? मां कयो। गुरवाणी में चयो होमी रोग आहे। होमी रोग शरीर कटावे होमी देवे, तदपि मन का मैल न जावे। जेको मां आहे न, वो वॾे में वॾो मैल आहे।
तू ईश्वर जी मां खे नथो सुञाणे, ईश्वर जी शक्ति खे नथो सुञाणे, मूं कयो तू मुंहिंजा मिठा किथां कयो। जेकॾहिं तोखे ईश्वर जी ॾिनल शक्ति न हुजे हा त तूं कीअं करे हा? तुंहिंजूं अखियूं ॾिसनि थियूं जंहिंजी शक्तिअ सां, उहो तूं किथां आंदो? हिकु तपस्वी तपस्या करे स्वर्ग में पहुतो, चईं भाई तोखे स्वर्ग जो हेतिरा साल राज जो सुख मिलंदो ऐं पोइ तोखे जेको तुंहिंजो कर्म हूंदो उहो ॾिठो वेंदो। भगवान जी दया सां तोखे हींअर स्वर्ग मिली सघे थो। चए भगवान जी दया ॿिया न खपे, मूं जेको कया उहो मूंखे ॾियो। विश्वामित्र वांगुरु हो समथिंग। चित्रगुप्त चयो कि भगवान जी दया खां सवाइ कीअं? कि न भगवान जी दया ॿिया न, जेको मूं तपस्या कया उहो मूंखे मिले। चई चङो भला पोइ कढ लेखो चोखो। लेखो चोखो कढे त तपस्या करण में स्वास्थ्य भगवान जो खयो, सिज बि त भगवान जो आहे, हवाऊं भगवान जूं, पाणी भगवान जो पीतो, फल खाधा उहो बि भगवान जा। त हिसाब कयो कि तूं 2 साल त तुंहिंजी तपस्या जो फल आहे, पर 1000 साल जेको तूं भोॻियो आहे उन जो बदिलो चुकाए बि तूं न पूरो पई, एतिरो तुंहिंजे मथां कर्ज आहे। ॿुधाए, असां जेको कुझु करियूं था, दान था करियूं, पुण्य था करियूं, शेवा था करियूं, पर उहो करियूं किथां था? उन जी सत्ता वठी था करियूं न, उन खां वठी था करियूं, पोइ असांजो छा थियो? मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तोर, तेरा तुझको देता हूं क्या लागत है मोर। मुंहिंजो छा थो लॻे? ईअं करे जेकॾहिं तव्हां कर्म था करियो न त तव्हांजो कर्म निष्काम योग थी थो वञे। मूं 2 ॿारनि खे पालियो, मूं 3 छोकिरनि खे पालियो, पंहिंजो सुखियूं आहिनि न्याणियूं, 2 लख रुपया ॾिनासीं, छोरनि खे बि मां ॾाढो मौज में आहियां। न, तूं मौज में कोन आई अञा मुंहिंजा दिल, मुंहिंजा मिठा, तूं मौज में कोन आई। जे मौज में तूं हुजी त तूं हुजी कोन, उहो ई हुजे हा श्री राम। अञा तूं आई न, मौज कान्हे। अलाए केॾी महिल नाठी थोड़ो कुछ घुरे वधीक अथवा धी केॾी महिल को लेटर लिखे त तुंहिंजी गड़बड़ थी वेंदी। केॾी महिल इनकम टैक्स या सेल टैक्स जो धड़ाको अचे, तूं मुसीबत में पइजी वञे। तूं आई तेसी मुसीबत चालू आहे। तूं पाण खे तुझको तू इतना मिटा के तुझ में तू न रहे और तेरे दिल में द्वैत की बू न रहे। मैं अरु मोर तोर की माया, बश कर दीनी जीवन काया। मां कथा भगवान शिव ऐं राम जी दोस्ती जी पे कई। श्री राम भगवान रामचंद्र मुस्कुराइनि पिया। शिव जी ख़ुशि थिया कि रामचंद्र अहिड़ो सीता देवी जो अपमान ॾिसी बि तव्हांजे दिल में उद्वेग नथो थिए ऐं एतिरियूं मुंहिंजी बेहूदी हिलचाल ॾिसी बि तव्हांखे मुंहिंजे लाइ को बि हेॾा होॾा जो वीचार नथो जे। तव्हां पंहिंजे सत्ता समान ब्रह्म ज्ञान में मस्त आहियो। मां तव्हांजे मथां ख़ुशि आहियां। जेको घुरणो हुजे घुरी वठ। राम चए थो कि मां छा घुरां मूंखे ख़बर ई नथी पए। तव्हां वटि जेको आहे उहो त मूंखे खपे ई कोन। जय राम जी की। ॾिसजो राम जी मिठी ॿोली। तव्हां वटि जेको आहे उहो मूंखे खपे कोन, छो कि मूंखे त अयोध्या जो राज हलाइणो आहे। तव्हां वटि नांग, तव्हां वटि मुंडनि जूं मालाऊं, तव्हां वटि आहे भस्म ऐं इहे भूत प्रेत, उहो त महाराज मां नथो वठी सघां तव्हां खां। तव्हां वटि जेको आहे उहो मां नथो घुरी सघां। मां त तव्हांखे ई थो घुरां कि मुंहिंजे सभासदनि खे तव्हां 1 साल ताईं रोज़ ब्रह्म ज्ञान जो सत्संग ॿुधायो, उन करे तव्हां साल हिते रहो। राम चवनि था मां सत्संग ॿुधायो त ठीकु आहे, पर शिव जे श्री मुख खां ॿुधनि कि तव्हांजो आत्मा ई शिव आहे, रोम रोम में रमी रहियो आहे, तंहिंजे करे हुनजो नालो राम आहे। जॾहिं साक्षात शिव जी वाणी ॿुधंदो भरत शत्रुघ्न ऐं मुंहिंजा अयोध्या वासी त उहे पाण शिव स्वरूप थी वेंदा। घुरण जे लाइ चवनि था, पर उहे पंहिंजे लाइ रामचंद्र जी नथा घुरनि। मुंहिंजा प्रजा, मुंहिंजे इर्द गिर्द जे माण्हुनि जो उत्थान थिए, कल्याण थिए, उहो ई था घुरनि। तव्हां बि कॾहिं बि कुझु घुरो न, पंहिंजे लाइ न घुरो। ऐं जेको पंहिंजे लाइ नथो घुरे न, उहो पाण दाता थी थो वञे। श्री राम मूंखे ही खपे, मूंखे हू खपे, न न, उहो तुंहिंजी मर्ज़ी जी ॻाल्हि आहे। ऐं माता जे गर्भ में हुअसि, ॿाहिरि आयसि त मूंखे छा खपंदो, तोखे पहिरीं ऊन लॻी पई हुई। श्री राम माता जी थञ पीती, न घणी मिठी न घणी फिकी। फिकी हुजे त वणे न, मिठी घणी हुजे त डायबिटीज थिए छोरे खे। जे थञ थधी हुजे त वायु थिए, जे वधीक कोसी हुजे त वात फुलारजी वञे,
जेडी महिल जेतिरी थंज खपे ॿाहिरि पीए तो वरी मुंहुं होॾां करे छॾे, ताज़ी जी ताज़ी, फ्रेश जी फ्रेश, पवित्र जी पवित्र। दुनिया जी अहिड़ी का बि खीर जी बोतल अॼु ॾींहं ताईं कान थी आहे कि छोकिरो पीए वरी रखी छॾे, महीननि खां पोइ वरी ओड़े जो ओड़ो खीर हुजे। माता जे शरीर में खीर कहिड़ो ठाहियो हुन मालिक। असांखे जेॾी महिल जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहो पाणे ॾे थो। असां केवल हुनखे ख़ुशि करण जे लाइ कर्म करियूं त असांजो कर्म निष्काम थी वेंदो ऐं हुनजो अनुभव असांजे हृदय में प्रगट थींदो। असांखे जेको करणु खपे उहो असां कंदा वञूं हुन जे निमित्त, हुनखे ख़ुशि करण जे निमित्त। त हुनखे जेको करणो आहे उहो जल्दी करे छॾींदो, पर असां उबतो था करियूं, तंहिंजे करे उहो इंतजार थो करे। तॾहिं बि हू पंहिंजो विश्वास नथो छॾे तव्हां मां। हू चाहे थो कि कॾहिं न कॾहिं तव्हीं अची मूंखे मिलो, तंहिंजे करे त वरी तव्हांखे सत्संग में थो मोकिले। मूंखे अहमदाबाद खां हेसितो ई थो हाणे तव्हांजी मुंहिंजी मुलाक़ात थी थिए, ताकि ईअं न त हू अचनि पर अचनि ज़रूर मूं वटि। इहा त हुनजी महिर आहे। न त बम्बई वारा, कल्याण वारा, सिंधु नगर वारा ई सुबुह जे टाइम जे सत्संग में हीअं हज़ारनि जी तइदाद में माठ करे वेठा हुजनि, कलाकनि जा कलाक। छा तव्हां पंहिंजे कुल सां वेठा आहियो, मां पंहिंजे कुल सां वेठा आहियां। इन में बि हुनजी का रहमत आहे। श्री राम, हुनजी दया आहे, हुन बाजारे जी बाज आहे। तव्हांजे घर को मिज़मान थो अचे या तव्हां खां को सत्कर्म थिए थो न, त उनजी देखाव न कयो, लिकायो। पाप कर्म माण्हू केतिरो थो लिकाए, तॾहिं बि हुनजो फल मिले थो। त सत्कर्म खे प्रदर्शित करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? जेतिरो हुनखे लिकाईंदा न ओतिरो हुनजो प्रभाव वधंदो। कंहिंखे तव्हां रोटी टुकुर खारायो था या पाणी टुकुर प्यारियो था न, हुनखे त पाणी मिले थो 2 कलाक उञ मिटे थी, पर तव्हां प्यारण जो जेका शेवा था करियो, तव्हांजे हृदय में आत्म अमृत जा फुवारा था छूटनि। श्री राम। के ॿुढा आहिनि, ॿुढियूं आहिनि या के लाचार आहिनि, उन्हनि जी शेवा करियो था। उन्हनि खे त ॿाहिरी शइ मिले थी या ॿाहिरियों आथत मिले थो, पर शेवा करण सां तव्हांजो हीउ पवित्र थिए थो। माण्हू पंहिंजी सनान कोठी गंदी रखण नथा चाहिनि, पर दिलि गंदो करण में देरी नथा कनि। थोरी थोरी ॻाल्हि ते गुस्सो, थोरी थोरी ॻाल्हि ते कूड़, थोरी थोरी ॻाल्हि ते कपट, थोरी थोरी ॻाल्हि ते मुंहुं मथा पिटण। न, सब्जी बिगड़ जाए तो चिंता नहीं, कपड़ा बिगड़ जाए तो चिंता नहीं, घर बिगड़ जाए तो चिंता नहीं, लेकिन तू दिल मत बिगाड़ना, क्योंकि दिल में दिलबर खुद रहता है, इसलिए दिल की रक्षा करना। दिल जा दरवाजा मुंह खोलिया, हर हिक लाइ हिक जहिड़ा, सो विचारिया तंहिं में गिणंदा माण्हू कहिड़ा कहिड़ा। हर हिक लाइ हित जाइ जझेरी, हर हिक तामां वारी, हिन हुन सां छा मुंहिंजो मतलब, मुंहिंजी दुनिया न्यारी। श्री कृष्ण जी महिमा कंदे इंद्र चवे थो कि कृष्ण सब मां सतगुण खणे थो ऐं विघ्न बाधा मुसीबतूं अचनि थियूं, तॾहिं बि श्री कृष्ण भयभीत नथो थिए। तंहिंजे करे कृष्ण सभिनी मुसीबतुनि जे विच में हूंदे बि मुस्कुराईंदो रहे थो। कृष्ण जी प्रशंसा कंदे कंदे इंद्र इहा ॻाल्हि बि चई कि माण्हू में भले 1000 दोष हुजनि, पर कृष्ण खे उहा ताक़त आहे कि उन 1000 दोषनि जे विच में बि हिकु गुण ॻोल्हे वठंदो। तंहिंजे करे कृष्ण जे गुणनि जी महिमा वधंदी थी वञे। देवता कृष्ण जी वधीक प्रशंसा ॿुधी श्री कृष्ण जी परीक्षा करणु चाहे, इम्तिहान वठणु चाहियो। श्री कृष्ण पंहिंजे ग्वालनि सां गॾु कंहिं गलीअ मां गुज़री रहिया। उन गलीअ में हू देवता कुते जो रूप धारण करे, कुतो बि अहिड़ो जंहिंखे फट मखियूं पयूं बिणबिणाइनि, पुछ कटियल, ऐं लाचारी हालत में ॼण तो बस बेहोश थियो पियो आहे। गली उहा ई हुई, ॿी का गली कान आहे। कृष्ण ई ग्वाल बाल गुज़रिया त हिकिड़े ग्वाल चयो, कृष्ण ॾिस ॾिस त सही, हिन कुते जा कहिड़ा ख़राब कर्म कयल आहिनि। ॾिस त मखियूं पयूं बिन बिनाइस, ॾिस त केॾो ई दुखी हालत में आहे, हिन जा पाप जो फल आहे न। कृष्ण चए थो, पागल हो, मोगा थिया आहियो, इन पाप जो फल था ॾिसो, पर हिन जा ॾंद ॾिसो कहिड़ा पिया चमकनि। इहो हुनजो पुण्य जो फल कोन्हे कि चमकीला ॾंद बि था अथसि, उनजी चमक त ॾिसो। कुते जी ॾंदनि जी चिमक विसरी कृष्ण वखाण करे पंहिंजे हृदय खे पवित्र थो करे। तव्हां रस्ते ते वञो था, पंहिंजे हृदय खे पवित्र करण जो निमित्त करे ग्वालनि खे जीअण जी अटकल श्री कृष्ण ॾियनि था। रस्ते तां लंघबो आहे न त केॾी महिल का गंदी शइ पई हूंदी आहे, को भाई माण्हू लोटे वेठो हुजे या इहो,
या ॿी का गंदगी पई हुजे या को हॾो पियो हुजे या कंहिंजी का कुझु गंदी शइ पई हुजे त ओॾी महिल शास्त्र चवनि था उहा गंदी शइ ॾिसी करे तव्हांजे मन में तव्हांजे चेहरे ते थोरो गुंज अची वेंदो। श्री राम। त उहो गुंज तव्हांजे हृदय खे थोरो मलिन थो करे। ओॾी महिल छा करियो कि तव्हां सूर्य नारायण जो दर्शन करियो, अग्नि जो दर्शन करियो, भगवान जो चिंतन करियो, या त इन जो नालो संसार ई माया आहे, मायापति त मुंहिंजो सत्य आहे। ईअं करे तव्हां पंहिंजे हृदय खे वरी ओॾी महिल ठारे छॾियो। कुझु गंदो ॿुधो गंदो ॾिसो पर तुरंत पंहिंजो अंदर में अमृत जेको भरियो पियो आहे उन जो सुमरण करे तव्हां पंहिंजो हियूं वरी ठारींदा वञो। तव्हांजे घर को मिंजमान आयो रहियो, मिंजमान त मिंजमाननि सभिनी जो त स्वभाव हिकु जहिड़ो थींदो कोन्हे। मुंहिंजो स्वभाव आहे खिलंदे खिलंदे तव्हांखे ज्ञान पची वञे, अहिड़ो मुंहिंजो स्वभाव आहे। श्री राम। ज्ञान में भक्तीअ में मेहनत मजूरी कोन्हे, त आनंद कंदे कंदे, मखण खाईंदे खाईंदे, मिश्रियूं खाईंदे खाईंदे, नचंदे नचंदे ग्वाल ग्वालनि खे आत्मा जो अमृत मिलियो आहे। तव्हांखे बोझीलो सत्संग छो ॿुधायां। श्री राम। बोझू एकर मिंजमान थियो छांगे मल जो, हिते को छांगू मल हुजे उन जी ॻाल्हि कान्हे अदा। श्री राम। मुंहिंजो कल्पित भोजू आहे। भोजू मिंजमान थियो छांगे मल जो। छांगे मल जी घर वारी भी ईअं तो हुई तो वीचारी मिड़ी ठीक ठीक, पर हिन ज़माने जी हुई। श्री राम। भोजू हिकिड़ो ॾींहुं थियो, ॿियो ॾींहुं थियो, माईअ खे तपाए खणी, भाभी चांहि ॾिजां। हाणे अञा चांहि पीती थी, ॿ टोश खाधा थी, भाभी चांहि ॾिजां। वीचारी चांहि ठाहे, बेपरनि जी रोटी खाए, भाभी ॾही घुराए ॾे, ॾही ॾिनी। भाभी मखण थई छा? भाभी चइनि ॼनि में थकिजी पई। भाभी ॾिठो ई भोजू त मुंहिंजो रत थो पिए। चई भोजू तोखे घर छॾे घणा ॾींहं थिया आहिनि? चई भाभी 2 ॾींहं उते रहियमि ऐं 1 ॾींहुं मुसाफ़िरीअ में जलगांव खायमि। 3 ॾींहं 4 ॾींहं ते 7 ॾींहं थिया आहिनि। कि 7 ॾींहं थी विया आहिनि त तुंहिंजा ॿार तोखे यादि कंदा हूंदा न, बेबू तुंहिंजो यादि कंदो हूंदो। चई हा यादि त ॾाढो कंदा आहिनि मुंहिंजा ॿार। त भाभी बि त तोखे यादि कंदी हूंदी। हाणे उहो छांगे मले मिसिस चाहे थी कि ईअं करे भोजूअ खे मोकल ॾियां जे वञे। भोजू चए थो भाभी तो जहिड़ी दयालू माई मूं कॾहिं कोन ॾिठी, तूं बि उन्हनि खे यादि करीं थी? चई हा ज़रूर, तूं चिंता न कर, मां हींअर ई फोन थो करियां, सॼो लॾो घुरायां थो, सॼो लॾो घुरायां थो, तूं चिंता ई न कर, रोज़ पई दर्शन करें। जयराम जी त चओ मुंहिंजा आदल। अहिड़ो को भोजू मिंजमान अची वञे तॾहिं बि तव्हां पंहिंजे हीअं खे थोरो ठारजो। राम तीर्थ जी ॻाल्हि यादि करजो कि ये शुक्र कर कि वो तेरे दर पे अपना भाग्य खाते हैं। श्री राम। ये शुक्र कर कि वो तेरे दर पे अपना भाग्य खाते हैं। भलाई कंदे तां भलो तुंहिंजो थींदो, भलाई जा भाड़ा दणी तोखे ॾींदो। मुसाफ़िर तुलसीदास जी चवनि था, चल स्वरूप ये देह है, चल स्वरूप ये गेह है, ये गर्भ चल स्वरूप आए, चला चली के वक्त में भला भली कर ले। राजा रतिदेव सुपनो ॾिठो। रतिदेव सुपनो ॾिठो, सुपने में ॾाढो ख़तरनाक दृश्य ॾिठई। सुम्हियो पिया पंहिंजे महल में ऐं ॾिसे थो कि हिकिड़ो चराहो आयो आहे, ग्वाल आयो आहे डोड़ंदो डोड़ंदो। भाई मुंहिंजा पशु त हिते कोन अची विया आहिनि। रतिदेव चए थो भेण चेरियो त कोन थियो। पशु राज दरबार में पशु? मूंखे कहिड़ी ख़बर, हिते पशु रहनि था त जिते ॿिया पशु रहंदा हूंदा उते त पशु अची सघे थो, तंहिंजे करे मां ॾिसण आयुसि। भेण हीअ त राज दरबार, हिते पशु था रहनि? कि हा हा पशु था रहनि। तूं त पशु आहीं? रतिदेव चए छा तो कि मां सच थो चवां, तोखे अकुल न हुजे त तुंहिंजी ॻाल्हि ॼाण तूं। एतिरो कंदे कंदे वरी ॿियो सुपनो चालू थी वियो। ॿियो हिकिड़ो मुसाफ़िर आयो कि न धर्मशाला में रहण जी जॻह आहे। रतिदेव चए थो चरिया त कोन थिया आहियो, धर्मशाला ही मुंहिंजी राज दरबार आहे। मां वायड़ो त कोन, भोजू त कोन थियो सफ़ा, ही राज दरबार आहे। केरु तो चए राज दरबार आहे? हिन खां अॻे केरु हो हिन में? कोई ॿियो राजा हो। ऐं तोखां पोइ ॿियो केरु? कोई ईंदो कि सदाईं तूं रहंदे? कोई ॿियो त ईंदो। त पोइ कोई आयो ऐं उहो वियो, जेको आयो आहे उहो बि वेंदो, ऐं जेको ईंदो उहो,
कि उहो बि वेंदो त पोइ धर्मशाला छाखे चइबो आहे? मां भोजू की तूं भोजू? जयराम जी त चओ मुंहिंजा आदल आहे, मुंहिंजूं भेनरूं जयराम जी चओ, मुंहिंजूं माट करे छा वेठो जयराम जी के। एतिरे में वरी टियों सुपनो चालू थी वियो। झिरकी रतिदेव जी दीवारुनि ते वेठी आहे, चुंबूं हणी हणी दीवारुनि जे सिरुनि खे हेठि केराईंदी थी वञे, दीवार डाहींदी पई वञे, दीवार डाहींदी पई वञे, चुंबूं हणी हणी बस सिर हटाईंदी पई वञे। अहिड़ी का झिरकी आई आहे। उनजो पति बि आहे, झिरकी चुंबूं हणी हणी दीवार डाहींदा वञे। राजा रतिदेव जागी पियो कि आहे छा भेण अपशुकन, अञा त प्रभात मस्त थी आहे। सुबुह थियो, ज्योतिषियुनि खे घुराए पुछे कि मूं सुपनो ॾिठो आहे, इन जो छा मतिलबु थींदो आहे? राति जो 12 बजे जे इर्द गिर्द सुपनो अचे त उन जो मतिलबु ॿिए ढंग जो थींदो आहे, प्रभात जो जेको सुपनो अचे उन जो मतिलबु कुझु ॿिए ढंग जो थींदो आहे। सुपने में ॾिसे पई तई ॾही पिया खाओ त शुभ मञियो वेंदो आहे। सुपने में नांग चक हयो या तव्हां मरी विया आहियो त समझो तव्हांजी उमिरि वधी। सुपने में तव्हां देवी देवता जा या भगवान जा या गुरु जा दर्शन पिया करियो या सत्संग पिया ॿुधो त समझो तव्हांजो आध्यात्मिक मार्ग जल्दी खुलंदो। श्री राम। सुपने में तव्हांखे लेट्रिन वग़ैरह वञण जो वीचार आयो आहे त समझो तव्हांजे पेट में गड़बड़ आहे, तव्हां जुलाब जरूर वठो। सुपने में तव्हां नोट पिया ॻणियो त समझो कि लोभ तव्हांजे गहराई में आहे, हाणे दान पुण्य करियो न त इहे नोट तव्हांखे मुसीबत में विझंदा। श्री राम। सुपने में तव्हां रोटी लाइ हथ पिया ॿाॾियो, अमां रोटी टुकुर ॾे, त माना तव्हांखे संसार जे वासना अञा आकर्षित कयो आहे। रोटी ॾे जे बदिरां रोटी तूं अमां खे पाण पाए ॾे। श्री राम। चओ श्री राम। ज्योतिषियुनि खे गॾु करे राजा रतिदेव पुछियो कि अहिड़े नमूने मूं सुपनो ॾिठो आहे, इन जो मतिलबु छा? कि महाराज पहिरें सुपने जो मतिलबु आहे कि हू चराहो डोड़ंदो आयो, भाई हिते पशु त कोन्हे, त जेको खाए पीए निंड करे वरी ॿारनि खे जनम ॾे, रोज खाए पीए निंड करे वरी बस ईअं जन्मे ऐं मरे, उनखे पशु चइबो आहे। जेके ईअं रहंदा हुजनि उन्हनि खे शास्त्रनि पशु चयो आहे। तंहिंजे करे हू सुपने में आयो, भाई तव्हांजो कोई पुण्य हो, तव्हांखे चवण आयो कि भाई पशुअ जहिड़ो जीवन जियो था, तव्हां बि पशु आहियो, तंहिंजे करे मां पंहिंजे पशुअ खे ॻोल्हण आयो आहियां। श्री राम। ॿियो सुपनो आयो कि उहो आयो भाई कि ये धर्मशाला में मां 2 ॾींहं रही सघां त तव्हां थोरा कावड़िया कि ये धर्मशाला छाजी आहे, पर हक़ीक़त में आहे धर्मशाला। हिन मैदान ते अलाए कॾहिं केतिरा कोई किसान आया हूंदा। श्री राम। हिन मैदान ते कोई किसान बि आया हूंदा। ही खेत मुंहिंजो आहे, ही खेत मुंहिंजो आहे। किसाननि मां किसान केतिरा रवाना थियो। पहिरीं मुगल चवंदा ही ज़मीन असांजी आहे, पोइ वरी अंग्रेज़नि चयो ही असांजो आहे, फिर कांग्रेस चयो असांजो आहे, पोइ वरी ॿी पार्टी चए थी असांजो आहे, पोइ टेऊंमल चए थो असांजो आहे, टोपणदास चए थो ही प्लाट असांजो आहे, छांगूमल चए थो ही असांजो आहे। असांजो कंदे 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 सभु हलिया विया, प्लाट हिते जो हिते पियो आहे। श्री राम। कह रहा है आसमां ये समा भी कुछ नहीं, रो रही है शबनम में ये निजारे कुछ नहीं, जिनके महलों में हजारों रंग के जलते थे फानुश, झाड़ उनकी कब्र पे है और निशान कुछ भी नहीं, जिनकी नौबतों से गूंजते थे सदा को आसमां, राजा जी राजन दाता महाराज तेज सिंह पधार रहे हैं। अञार ॾिस त तेज सिंह जो हॾियूं बि नथियूं सुञाण पिया, चवंदा अलाए केॾा वयूं हली। जिनकी नौबतों से गूंजते थे सदा को आसमां, वे खुद बेदम हुए अब हूं नहा कुछ भी नहीं, कह रहा है आसमां ये समा भी कुछ नहीं। वक्त गुज़री तो वञे महाराज, इनखे तव्हां पंहिंजो राज था समझो, पंहिंजो घर था समझो, पंहिंजो दुकान था समझो, पर हे दुकान तव्हांजो कोन्हे, घर तव्हांजो कोन्हे, राज तव्हांजो कोन्हे, प्लाट तव्हांजो कोन्हे, पर जंहिंजो सभु कुझु आहे उहो मालिक तव्हांजो आहे। ओॾे तव्हां पंहिंजो रुख वधायो। चओ श्री राम। हिननि शयुनि जो सदुपयोग करियो, बंदगी वधाइण जे कम अचनि ही शयूं उहो उपयोग करियो। ईअं न धन छॾे ॾियो, पर ईअं बि न कि धन खे अहिड़ो चौंबड़ी वञो जो आत्मिक धन तव्हां खां ईअं ई रहिजी वञे। ईअं न त घर खे छॾे तव्हां हलिया वञो हिमालय, पर ईअं न त घर में अहिड़ी आसक्ति करियो कि असली घर खां रहिजी वञो। श्री राम।
धन ऐं घर उन जे लाइ जो तव्हां ध्यान भजन करे पंहिंजे असली घर में वञी सघो, असली धन पाए सघो, तंहिंजे लाइ ॿाहिरियों धन आहे। ईअं न त कमाए कमाए वधाए 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 मुसीबत वधाए छॾियो। कबीर साहिब चवनि था, साईं ते इतना मांगू जो 9 कोटि सुख समाए, मैं भी भूखा ना रहूं साधु भी भूखा ना जाए। तो श्री कृष्ण में गुण ग्राह्यता हूंदी, रामचंद्र जी में गुण ग्राह्यता ही समता हूंदी, निर्भयता। जीवन जूं 4 ॻाल्हियूं जीवन में जरूर खपनि, निर्भयता, समता, ईश्वर शरण ऐं ब्रह्म आत्मा जो साक्षात्कार। जो गीता जे अनेक उपदेशनि मां ये 4 उपदेश त बिल्कुलु साफ साफ प्राणी मनुष्य मात्र जे लाइ। गीता केवल हिंदुनि जो शास्त्र न आहे। गीता में कंहिं धर्म जी कंहिं संप्रदाय जी टीका या निंदा कयल कान्हे। तंहिं हूंदे बि गीता में 108 ॻाल्हियूं अथव। श्री राम सत्संग में तव्हांखे एतिरो ईअं थो मिले जो ॻोल्हे ॻोल्हे में न वञनि हली। जयराम जी की गीता में 64 दफ़ा योग जो नालो आयो आहे। तस्मात् योगी भव अर्जुना योगी नाम अपि सर्वेषाम मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समय युक्तात्मो मता। कर्म योग, उपासना योग, 64 दफ़ा योग जो अखर आयो आहे। युद्ध जे मैदान में भगवान योग ते केतिरो तो ध्यान ॾियारे अर्जुन जो। योग जो मतलब आहे जीवात्मा परमात्मा जी एकता, ब्रह्म आत्म एकत्व लक्षणम। तो हिकिड़ो जीवन में निर्भयता हुजे, बेडपाई। मरण जो डप आहे पर समझो जीअं पुराणो कपिड़ो लाहे नओं तो पाइजे, तीअं ही शरीर हलियो वेंदो त ॿियो मिलंदो, पर ॿियो शरीर न मिले उन जे लाइ आत्म ज्ञान पायो त सदाई जे लाइ मुक्ति, बार बार मरणो न पए। निर्भयता हुजे जीवन में। तंहिंजे करे गीता में चयो आहे वासांसी जीर्णानी यथा विहाय। जीअं पुराणा कपिड़ा लाहे माण्हू नया तो पाए, तीअं सूक्ष्म शरीर पंहिंजो ही शरीर छॾे ॿियो तो धारण करे। तंहिंजे करे मरण जो डपु न रखणु खपे, मौत खां डिॼणु न खपे, पर ॿीहर मौत न थिए उन जे लाइ आत्मज्ञान पाइण जो यत्न करणु खपे। डपु न आणियो पर कोशिश करियो। श्री राम डप सां अकुल मारिजी तो वञे, कोशिश सां अकुल विकसित तो थिए। हिकु थींदी आहे चिंता, ॿियो थींदो आहे चिंतन। चिंता सां बुद्धीअ जो विकास रहिजी वेंदो आहे, बुद्धि कुंठित थी वेंदी आहे, ऐं चिंतन सां बुद्धीअ जो विकास थींदो आहे। ऐं चिंतन करियो वारंवार कि आख़िरी संसार केसीं, ही सुपनो आहे। बाल अवस्था हली वई, जवानी गुज़री रही आहे, बुढ़ापे जी ख़बर कान्हे एॾी महिल केॾी महिल अख बंदि थी वञे। ही संसार सुपनो आहे। जो जिंदा दिल होते हैं, जो बालक दिल होते हैं, इसको संसार को सच्चा समझते हैं, लेकिन जो जिंदा दिल होते हैं वो इसको तमाशा समझते हैं। श्री राम ही तमाशो है, खेल है बस। बचपन गुजरी वही, जवानी गुजरे पई, अलाए केॾी महिल कीअं सब सबंध असबंध में पूरो थी वञे को ख़बर कान्हे। पर ईअं हूंदे बि मुंहिंजो आत्मा अमर आहे, उनखे मां कीअं पायां, इहो चिंतन करण सां बुद्धि जो विकास थिए थो। श्री राम। टी ॻाल्हि गीता में आहे ईश्वरा शरणम। ईश्वर जे शरण जे माण्हू ईश्वर जी महत्ता नथो ॼाणे न, तंहिंजे करे पंहिंजो अहंकार दुख थो ॾे। तव्हां वटि धन आहे पर ईश्वर जे धन जे अॻियां तव्हांजो धन कहिड़ो? ईश्वर जी सृष्टि में ई त तव्हां आंदो आहे। तव्हां वटि रूप ऐं सौंदर्य आहे, हे सौंदर्य कंहिंजो आहे? रूप ॾिसी मगरूर न थी, एॾो हुस्न ते नाज़ न कर, रूप सभई रावल जा थई, रावल जा आहिनि रंग घणा। जे तो वटि धन ऐं दौलत आहे त दौलत सभु दाता जी आहे, तो वटि उनजी अमानत आहे। ईअं सम्झाए मन खे, होमी रोग उन जो कढो। श्री राम। शरीर बीमार थिए थो त हकीम ऐं डॉक्टर आहिनि, पर शरीर जी बीमारी वॾी ॻाल्हि कान्हे। शरीर त 50-60 साल में काई देखिजंदो, सभु बीमारियूं जीअं सड़ंदो तीअं बीमारियूं सड़ी वेंदियूं, पर अंदरूनी जेका बीमारी आहे उहो शरीर सड़न सां बि नथी सड़े। अंदर जी जेका होमी रोग जी अज्ञान जी बीमारी आहे उहो मरण सां बि नथी मिटे। मां करे मौत लाइ को भूत थींदो, को प्रेत थींदो, को हाथी थींदो, को घोड़ो थींदो, पियो टौटियूं हणंदो, को गॾो थींदो, पियो बिना टौटियूं हणंदो, पटापटी गॾो थींदुसि। श्री राम। मरण खां पोइ बि जेकॾहिं माण्हू खे ज्ञान या ईश्वर जी शरण न स्वीकारे त मरण खां पोइ बि अंदर जो रोग चालू थो रहे। ॿाहिरि जो रोग मिटाइण लाइ हकीम, डॉक्टर, मंत्र, प्राणायाम वग़ैरह आहे, पर ॿाहिरियूं रोग जे मिसाल हिकिड़ो थोरो घणो मिटियो ऐं न बि मिटियो त पछाड़ी जो जॾहिं बहिराणो खजंदो न, पछाड़ी वारो बहिराणो, सम्झो था पछाड़ी वारो बहिराणो, राम बोलो भाई राम,
एक भोजो के चयो भोजन त बुढ़ा थी विया आहियूं, पासे में को सुर्गवास थे तो तू रोज कुल्फियूं पियो विकणे, हिकिड़े ॾींहुं त मोकल कर। वो मट में कुल्फियूं थींदियूं न, दबियूं दबियूं ठाहींदा आहिनि, पोइ ठाहे के कुल्फी कुल्फी। जोन से चयो भोजो मञी वियो त पासे में कंहिंजो बुढ़े जो मृत्यु थियो। जोन से चयो मृत्यु थियो आहे त तूं घटि में घटि काई कुल्हो ॾिजां त वरी पाण खे बि कोई कुल्हो ॾे। चोरनि जो त अफ़ाल कोन्हे, राई रसाई अथनि कोन्हे ॾी, त तूं थोरो कुल्हो बुल्हो ॾिजां। भोजन जी ॻाल्हि मञी, काई में हलियो गॾु थोरो। भोजन खे यादि अची, भोजन जी ॻाल्हि यादि आहे, ॾिनई कुल्हो ॾिनई त रोज खणंदो कुल्फी ते। कुल्हे ते आई काई, चए तो माए वारी कुल्फी, माए वारी कुल्फी। माण्हू जे करे छा थो, ये आदत आहे श्री राम। त जीअं उहो भोजो जे कुल्हे ते काई थी अचे, चए तो माए वारी कुल्फी, तीअं संसार जो बोझो, तव्हांजे संसार जे बोझे जी काई अचे न, तव्हां चइजो शिवोहम नारायणो अहम चैतन्यो अहम अमर आत्मा मां आहियां श्री राम। तव्हां अहिड़ी आदत विझी छॾियो कि संसार जो बोझो तव्हांजे कुल्हे ते अचे त तव्हांजे दिलि मां जीअं भोजो चए तो माए वारी कुल्फी, तीअं तव्हां चइजो मुंहिंजो मालिक करण करावण वारो आहे, मां छाजो आहियां। जयराम जी त चओ मुंहिंजा दा श्री राम, मूंखे ॾाढा था वणो, मां छा करियां, न त मोकल करियां नव थिया। लालच पई थिए वरी सुभाणे हीअं कीअं मिलंदा, अॼो को ॾींहुं आयो हिते हिन मैदान में श्री राम सत्संग सभा में। हूअं त जुड़िया रहो जहान में, मुंहिंजी मना कान्हे, पर हेड़ी मौज में त वरी अॼो को ॾींहुं आहियूं न श्री राम। आयो सभई राम, अमा माताऊं भेनरूं हदियूं चइजो सिक सां, आयो सभई राम वरी चओ श्री राम। सचपच तव्हां राम स्वरूप आहियो, रोम रोम में रमी रहियो आहे जेको चेतन, उन जो नालो आहे राम। ॿार जॾहिं ॼमे थो न उहा उहा उहा, त उनजे चेतन जो आंदोलन आहे उहो ओमकार सां मिलंदड़, चाहे कहिड़ी जाति जो हुजे, कहिड़े बि धर्म जो हुजे। पर ॿार रोए थो न, डॉक्टर या दायूं नसूं ॾिसनि थियूं, ॿार ॼाओ रोए थो कि नथो रोए, थुल्हो आहे कि सन्हो आहे, कारो आहे कि सुहिणो आहे, उहो नथा ॾिसनि, रोए थो कि नथो रोए। नथो रोए त चूंडड़ी पाए बि ॿार खे रुआड़बो आहे। दाइन खे ऐं वॾी बुजुर्ग माताउनि खे ख़बर आहे, डॉक्टरनि खे बि इहा ॻाल्हि ख़बर आहे, चूंडड़ी पाए बि ॿार खे रुआड़बो आहे। जीअं रोए, जीअं हुन रत जो दौरो चइनी पासे घुमे, त उनजो रोअण जी जेका चेतना अचे थी उनजो स्वभाव आहे। जीअं बर्फ़ जो स्वभाव शीतलता आहे, तीअं उन चेतन जो स्वाभाविक आंदोलन आहे, उहा उहा माना ओमकार सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। ओम ओम। माण्हू जो ॿार त ठीकु आहे, पर माण्हू वॾो थिए थो ऐं ॿुढो थी थो वञे, डॉक्टर ऐं हकीम हथ मथे था खणी छॾनि, भाई हाणे काके जो भाई इलाज असां खां न थींदो। तॾहिं बि ॾिसो उहो मरीज़ अस्पताल में चादर ताणे, जेॾी महिल कुझु एहसास उनखे वठणो आहे त छा कंदो आहे, अणजाणे में हुनजे हृदय मां ओमकार जो नाद निकिरंदो थो श्री राम। एतिरो ई न, पर उहे जेके नंढा नंढा पलूंगड़ा हूंदा आहिनि न, उन्हनि खे थधि पवंदी आहे या कंहिं मुसीबत में अची वेंदा आहिनि त पंहिंजी माउ खे यादि कंदा आहिनि, त उन्हनि जो आवाज़ बि गहराई सां उहो ई निकिरंदा, ईअं कंदा अथव। माना तव्हांजे हृदय में जेका चेतना आहे, उन चेतन जो स्वाभाविक आंदोलन ओमकार आहे। तंहिंजे करे गुरुवाणी में आयो एको ओंकार, हू हिकु ई परमात्मा आहे जंहिंजो स्वाभाविक ध्वनि आहे ओमकार। सतनाम, उहो ई नाम सत अथव। कर्ता पुरुष उहो ई करण करावण वारो आहे। मां छाजी खणी कई अथव। उन जी चेतना न हुजे त तुंहिंजा हथ न हली सघंदा मुंहिंजा मिठा। उन जी चेतना न हुजे त तुंहिंजी खोपड़ी वीचार ई न करे सघंदी। मुंहिंजी जेठा मार्केट काथे आहे, उहो सोचण लाइ बि हुन जी चेतना खपे न यार। श्री राम। निर्भव निर्वैर, हू निर्भय आहे। शरीर खे मां मञी त भव थींदो, पर उन चेतन खे मां मञी तुंहिंजे स्वभाव खे त निर्भव, ऐं उहो निर्वैर आहे क्योंकि सभिनी में हिकु जहिड़ो आहे, तंहिंजे करे निर्वैर आहे। अकाल अमूर्त, उनखे काल जो पंजो नथो चॿाए। काल जो प्रभाव शरीर ते आहे, उन चेतन ते, तो ते कोन्हे, शरीर ते काल जो प्रभाव। अजोनी साहिब योनीअ में तुंहिंजो शरीर थो अचे, भंग तुंहिंजे शरीर जो थो थिए, पर तुंहिंजो नथो थिए। पर इहो ज्ञान मिले किथां? कि गुरु प्रसाद। गुरुनि जो जेको ब्रह्म ज्ञानी गुरुनि जो अनुभव आहे, उहो ई तूं प्रसाद समझी करे पचाई त अनुभव तुंहिंजो उहो थी वेंदो। जप आद,
उन्हें आदि खे जप, हे मुझो मकान है, हे मुझो घर है, न ए न अगे ही मुझो मित्र है, ठीक है, पर अगे शरीर में मित्र कोई हो, बचपन में कोई मित्र हो, हींअर कोई मित्र है, मरंदासूं त ही मित्र साण न रहंदा, पर हू मित्र कदे साथ न तो छॾे, उन्हें जो जप कर, उन्हें खे याद कर। जप आद सत जुग आद, युगन खां जेको सत आहे, सत है भी, नानक हो से भी सत। शरीर पहिरीं कोन हो, पोइ न रहंदो, पर शरीर खे सत्ता ॾींदड़ तुंहिंजो यार पहिरीं बि हो, हींअर बि आहे, ऐं शरीर न रहण खां पोइ बि अथई। उन ॾे यार निगाह कर, तुंहिंजो त बेड़ो पार थींदो, पर तुंहिंजी नूरानी निगाह पवंदी न त माण्हुनि जा बि पाप ताप दूर थींदा, उन्हनि जो बि बेड़ो पार थी वेंदो। यार अहिड़ो अथई तुंहिंजो। सुन सुन बत्तियां आए मोए हासी, पानी बीच मीन प्यासी। जीअं मच्छी पाणीअ में थी रहे, तीअं तव्हां सचपच ईश्वर में ई था रहो। मच्छी पाणीअ में थी रहे ऐं पाणी मच्छीअ में बि थो रहे, तीअं तव्हां ईश्वर में आहियो ऐं ईश्वर तव्हां में आहे। घर विच आनंद रहा भरपूर, मन मुख स्वाद न पाया। मन मुक्ता जे करे उन जो स्वाद नथो अचे। मन मुक्ता हटे थी न, गुरुनि जो प्रसाद ॿुधी करे उन जो मनन था करियूं न, धीरे धीरे उहो अंदर जो प्रसाद प्रकट थो थिए। गीता चए थी प्रसादे सर्व दुखा नाम, हू अहिड़ो प्रसाद आहे कि सभु दुख सदाई जे लाइ मिटी वञनि। प्रसादे सर्व दुखा नाम हानि रस्योपजायते, प्रसन्न चेतसो यासु बुद्धि पर्यवितिष्ठते। तो हृदय जी जेका खुशी आहे, जेका प्रसन्नता आहे, सुख दुख में जेका समता आहे, मौत जे अॻियां जेका निर्भयता आहे, विकारनि जे अॻियां जेका उपरामता आहे, उहा तव्हांखे इंसान जे चोले में भगवान मय करे छॾींदी। छो कि तव्हांजी जात भगवान जी जात अथव। कि साईं असीं शिकारपुरी आहियूं, साईं जी साहित्य जा आहियूं, साईं असीं वाणिया आहियूं, साईं पीर गुठाए, साईं असीं फलाणा आहियूं। मां नथो मञां इहा ॻाल्हि। साईं असीं सिंधु नगर जा आहियूं, मां इहा ॻाल्हि नथो मञां। जयराम जी की तव्हांजो शरीर सिंधु नगर जो आहे, तव्हांजे शरीर जो कुल पीर गुठाई आहे, तव्हांजे शरीर जी जाति फलाणी आहे, पर तव्हांजो वास्तविक स्वरूप ई शरीर जो कुल अलॻि आहे, शरीर जी जाति भले तव्हां मञो, पर तव्हांजी जाति आहे कान्हे। तव्हांजी जाति उहा राम जी जाति आहे, तव्हांजी जाति उहा ब्रह्म परमात्मा जी जाति आहे। तव्हां परमात्मा जी जाति जा आहियो, परमात्मा अमर आहे, तव्हां बि अमर आहियो मुंहिंजा अदा। छो पिया सुसो, छो पिया डिॼो? पर तव्हांजो वास्तविक स्वरूप ई शरीर जो कुल अलॻि आहे, शरीर जी जाति भले तव्हां मञो, पर तव्हांजी जाति आहे कान्हे। तव्हांजी जाति उहा राम जी जाति आहे, तव्हांजी जाति उहा ब्रह्म परमात्मा जी जाति आहे। तव्हां परमात्मा जी जाति जा आहियो, परमात्मा अमर आहे, तव्हां बि अमर आहियो मुंहिंजा अदा। छो पिया सुसो, छो पिया डिॼो? विसारे पाण खे वेठे, सॾाए हाण संसारी, भरम खां तंहिं सची बासे, जगत जोड़े सारी। जगत रुञ में रखियो छाए, भुलियल भटकी न उञ लाए, ॾिनस डस जे ॾिसी ॾाहे, मञे ना मुढ मत मारी। न्यारो आहे नित ने ही, पर मञे पियो पाण खे देही, पसे जे पाण में पेई, संदसि चांडाण चौधारी। गुरुअ खे गगन ध्याए, वचन वेदन जा दिल लाए, पोइ त मुक्ति वरी पाए, मिटे अज्ञान अंधकारी। वेदन जा वचन त ॾिस, चार वेदन जूं चार उपनिषदूं आहिनि, चार उपनिषदुनि जा चार महावाक्य आहिनि। वेद चए थो साम वेद जी छांदोग्य उपनिषद चए थी तत्वमसी, जंहिंखे तूं ॻोल्हीं थो, जेको दुनिया हलाइण वारो चेतन परमात्मा आहे, उहो ई तूं अथई। तूं वास्तविक में उहो ई, तूं शरीर कोन आहीं। गुर की बाणी, बाणी गुर, बाणी विच अमृत सारा, उहा गुरुनि जी वाणी जेका ब्रह्म ज्ञान ॾे। ईअं न त आस वंदी गुर तो दर आयस, तूं वाट न काई मां, तूं हर दाता तूं हर माता, मेरी आश पुजाई राम, कुल जी आश पुजाई राम, गल जग जी आश पुजाई राम। ये पुजाई करे करे पलो पाए पाए, घुरी घुरी बीख मंगे मंगे, उम्र पूरी थी वई। श्री राम आश पुजाई छा, तूं आशाउनि जो आधार ऐं आश पुजी तॾहिं बि तूं असांजो ऐं जे न पुजी तॾहिं बि तूं त असांजो ऐं मुंहिंजा मिठा। आशाउनि जो दास न आहे थियणो, असांखे त आशाउनि जो राम बणाए छॾ मुंहिंजा राम। संसार जूं आशाऊं पुॼियूं त छा थियो, जे थोड़ी न पुॼी त छा थियो। जेकर मिले त राम मिले, ॿियो सभु मिलियो त छा थियो। दुनिया में दिल जो मतिलब पूरो थियो त छा थियो।
कुंवारो चए थो मंगजा त सुठो, मंगल चए थो यार शादी ते त मज़ो, शादी वारा चवंदो किको चवंदा, पर जिन खे किक आया नहीं, जेके मंगिया उन्हनि खां पुछो कहिड़ो हाल अथव। किके वारो चए थो किकड़ो वॾो थिए, वॾे वारो चए थो छोकिरो पणजे, पणियल चए थो भई छोकिरे खे साईं छोकिरो कोन्हे। पोटे जो मुंहुं ॾिसां, ऐं पोटे जो जेके मुंहुं ॾिसनि पिया उन्हनि खां हाल पुछ सुखी आहीं काका। साइकिल वारो चए थो स्कूटर मिले, स्कूटर वारो चए थो कार मिले, कार वारो चए थो ॿी बि अचे, पर जिन वटि टे पहिरीं पई उन्हनि खां पुछ कहिड़ो हाल अथव, चवंदो कोन्हे सुख दुनिया में, रखी बि नथा सघूं, छॾे बि नथा सघूं, मुसीबत आहे। नेठि मोचड़ा आहिनि त छॾाए वञनि था, मौत जो अची तो मोचड़ो पए, सभु छॾे वञणो थो पए। मौत मोचड़ा ॾेई सभु छॾाए, तंहिंखां पहिरीं सभ में जंहिंजी सत्ता आहे उन जो दीदार करे छॾियो, पोइ तव्हांखे हा हा छा चइजे, तव्हांजो बयानु नथो थी सघे। अॻे ज़माने में भोलियूं फासाइण वारा मदारी छा कंदा ख़बर अथव, ही गुघियूं थींदियूं न पाणी जूं, सोड़ो मुंहुं, अहिड़ियूं गुघियूं मिटीअ जूं ठाराए पोइ ज़मीन में पूरींदा। बोलड़ा ॾिसनि पिया जंगल जा, उन्हनि जे साम्हूं उन में खाजा विझंदा, छुहारा विझंदा, चॉकलेट विझंदा, गोलियूं विझंदा, गुड़ जा टुकर विझंदा, पोइ मदारी लिकी वेंदा। वो बांदर अचनि, अंदरि हथ विझी माल खणनि, माल खणनि त मुठ भरिजी वञे, मुठ भरिजी वञे त सोड़े मुंहं जो बासण फिट थी वञे हथ। भोलड़ा हथ हणनि, पेर हणनि, पुछ छटपटाइनि, ॿियो सभु कनि, पर ख़ाली हू मुठ खोलीनि कोन। चीच कूकुन मथां कूकू कनि, हिकु ॿ सभु करे छॾीनि श्री राम। हू सम्झनि था कि असांखे कंहिं पकड़ियो आहे, हक़ीक़त में कंहिं पकड़ियो कोन, जे अकुल हुजे त हिकु हिकु माल करे हड़े ई सफ़ा करे सघे थो, पर हीअं पकड़े बीठो आहे त हीअं पकड़े बीहण सां को सभु अची त कोन वियो, फाथो पियो आहे त हीअं छा रहिजी वेंदो पकड़े? न, शिकारी अचे थो गले में फांसी थो विझे, पटो थो विझे, फंदो थो विझे, हथ ते हणे थो जोर सां डंडो, पोइ मुठ खुले थी, मुठ त खोले थो, गले में फंदो पए थो ऐं मथां डंडो लॻे थो, तॾहिं मुठ थो खोले। जे अॻुवाट मुठ खोले अकुल सां कमु करे त तीअं असांजो मन में बांदर ईअं आहे। मौत असांखे मृत्यु जो फंदो विझे थो ऐं श्वासो श्वास जी रिदम खे हणे थो डंडो, पोइ सभु छॾे हलिया वियासीं, पर तंहिंखां पहिरीं सभ में आसक्ति हटाए थोरो हुनजो उपभोग करे अंदर जो खजानो पाइजे त बेड़ो पार थी वञे। तंहिंजे करे तुलसीदास जी चवनि था कि सत्संग जी वॾी महिमा आहे। एक घड़ी आधी घड़ी आधी में पुनियाद, तुलसी संगत साधकी, हरे कोटि अपराध, सियावर रामचंद्र की। तात स्वर्ग अपवर्ग सुख, धरिए तुला एक संग, तुली न पहुंचे सकल मिले, जो सुख लव सत्संग, सियावर रामचंद्र की। त हक़ीक़त में असांजे अंदर, तव्हांजे अंदर, सभिनी जे अंदर उहो चेतन आत्मा, उन जो स्वाभाविक ध्वनि आहे ओमकार, ऐं उहा स्वाभाविक चेतना असांजी रग रग में रमी रही आहे, तंहिंजे करे उन्हनि जो नालो आहे राम। ऐं उहा हाड मास जे शरीर खे बि सुंदर स्वरूप बणाए रही आहे, तंहिंजे करे उन चेतना जो नालो आहे कल्याणकारी चेतना शिव। त शिव स्वरूप चओ, राम स्वरूप चओ, अथवा ओम जो उद्गम स्थान चओ, पर आहे उहे जो उहो। कशे कान कमान मां, मियां मार न मुंह में आहीं तूं मतां, तुंहिंजो तोखे लॻई। तव्हां जेको करियो था न, घुमी फिरी तव्हां वटि थो अचे। तव्हां अगरि सिक प्रेम सां वहिंवार था करियो न, त उहो सिक प्रेम वारो वहिंवार घुमी फिरी तव्हां वटि थो अचे। तव्हां जेकॾहिं नफ़रत था ॾियो त घुमी फिरी नफ़रत तव्हां वटि थी अचे, ऐं तव्हां जेकॾहिं भॻवान जी निगाह था निहारियो सभिनी खे, त उहो घुमी फिरी निगाह तव्हांजी ठही थी वञे। जेके साइंस पढ़िया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे कि सिज जा 7 रंग आहिनि। गुलाब गुलाबी छो आहे कि 6 रंग पाण में रखिया अथसि, 7 मोटायो अथसि, तंहिंजे करे उहो गुलाबी आहे। वण सावा छो आहिनि कि ॿिया 6 रंग पाण में रखिया अथसि, सावक मोटाई अथसि, तंहिंजे करे साओ आहे। किसान जे घर कणक वधीक छो आहे कि खेत में उन कणक मोटाई आहे, तंहिंजे करे कणक आई आहे। श्री राम, तव्हां जेको ॾियो था न समाज खे, जेको ॾियो था न उहो तव्हां वटि रहिजे थो, जेको तव्हां रखो था उहो ख़लास थो थिए, जेको ॾियो था उहो वधे थो। सिक ॾियो त सिक वधे, ज्ञान ॾियो त ज्ञान वधे, प्रेम ॾियो त प्रेम वधे। बेईमानी ॾियो त वरी पोइ छोरा बेईमानी कंदा, छोरियूं बेईमानी कंदियूं, पाड़ो वारो बेईमानी कंदो, पंहिंजो मन बेईमानी कंदो,
भाई हाणे पीजे त मज़ो अचे, ईअं करे बेईमानी करे खोटे रस्ते वठी वेंदो। विज्ञानी जीव विज्ञानी चवनि था कि भाई दारू पीअण सां जेको दारू में अल्कोहल आहे त उहो असांजे रत में मिक्स थिए थो, पोइ रत में अल्कोहल जो हिस्सो मिक्स थिए थो, ऐं दारू में जेतिरो अल्कोहल वधीक, अल्कोहल हिकु क़िस्म जो ज़हर थींदो आहे, मिठो ज़हर आहे उहो, त अल्कोहल असांजे रत में अचे थो, उन रत में मिश्रित अल्कोहल जेको थी थो वञे, उन रत सां जेको ॿार ॼमे थो, उन ॿार खे अखि जो कैंसर जो रोग थी सघे थो। ॿार खे न थिए त ॿार जे ॿार खे, उन जे ॿार जे ॿार खे, पुट जे पुट खे, पुट जे पुट खे, उन जे पुट खे, माना 10 पीढ़ीअ ताईं शराब जो असर असांजी पीढ़ीअ खे थी सघे, 10 पीढ़ीअ ताईं अखि जी कैंसर जी बीमारी। बोतल जो दारू हिकु तो पीए पर पंहिंजी 10 पीढ़ियुनि जी सत्यानाश तो करे। जाम पर जाम पीने से क्या फायदा भैया, रात बीती सुबह को उतर जाएगी। तू हरि नाम की प्यालियां पी ले, तू फकीरों की प्यालियां पी ले, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी। जीव विज्ञान जा ॼाणकार चवनि था भाई हिकु बीड़ी या सिगरेट पीअण सां उनमें निकोटिन नाले जो ज़हर थींदो आहे। त बीड़ी त हिकिड़ो माण्हू थो पीए पर 6 माण्हू उन जे कमरे में वेठा न त निकोटिन जो असर 6 ते ओतिरो थींदो। बीड़ी भोजू थो पीए पर मिसिस भोजू वेठी आहे या छांगू या छबल वेठो आहे त उन्हनि जी बि एतिरी सत्यानाश थी थिए। तन बीड़ी जेकॾहिं पाड़े वारनि जी बर्बादी करे सघे थी त हरिनाम तव्हां हिकु घर में वठो था त तव्हांजे कुटुंब में हरिनाम जा आंदोलन फैलजनि, तव्हांजे 6 भातियुनि जो बेड़ो पार थिए, इन में कहिड़ो आश्चर्य आहे। बोतल की शराब जब 10 पीढ़ी बर्बाद कर सकती है तो राम नाम की शराब 21 पीढ़ी आबाद कर दे तो इसमें क्या संदेह है। मां तव्हां खां ॾखणा वठण थो चाहियां, जय राम जी की। जेको ॾखणा ॾियण चाहे हथ मथे करे। वाह रे वाह, आयो त मर्द पक ॾींदा न, पाकिट त हथ न लाइजो, रुपया पैसा मुंहिंजी ॾखणा कोन थींदी अथव। हथ मथे करे वरी ॾिसूं घटि त कोन था। हा वाह वाह, ॿी ॾखणा त मूंखे कान खपे, तव्हांजो पखर टुकुर या रुपयो या हिकिड़ो गुल बि मूंखे कान खपे, पर तव्हांजे दिलि जो गुल मूंखे खपे, ऐं दिलि जो गुल टिड़ियल खपे। दिलि जो गुल टिड़ियल कीअं थिए इहो मां तव्हांखे ॿुधायां। थी सघे त तव्हां पंहिंजे पंहिंजे नंबर में, पंहिंजे पंहिंजे कैंप में सत्यनारायण ॾींहुं या ग्यारस ॾींहुं या चंड जे ॾींहुं प्रभात फेरी कढो। प्रभात फेरी कढो, तव्हां कीर्तन कंदा न, नगर जे वातावरण में वाइब्रेशन सात्विक थींदा, आंदोलन सुठा। हेडगे वार गुरु 4 माण्हुनि खे खणी RSS जो कमु शुरू कयो, हींअर ॾिसो लखे थी विया। श्री राम। ॿियो न त ॿिए खे हिमथाइण लाइ 4 कदम तव्हां वेंदा न, उहे उते अगामी वेंदव। श्री राम। पंहिंजे पेट लाइ त कुतो पियो पुछलो ॾे, छा वॾी ॻाल्हि थी, पर हित लाइ कुझु करियो, भलाई जा कम करियो। भलाई कंदे तव्हां भलो तुंहिंजो थींदो, भलाई जा बाड़ा धणी तोखे ॾींदो। अॼु जो वीचार सत्संग इहो हो कि तव्हां पंहिंजे ब्रह्म स्वभाव खे जाॻायो। शरीर शमशान में वञे उन खां पहिरीं पंहिंजे अंदरि उहा आदत विझो, जीअं भोजूअ जे कुल्हे ते काई आई ऐं कुल्फी निकिती, तीअं तव्हांजे कुल्हे ते संसार जो बोझो अचे, तॾहिं बि सोहम स्वरूप जो ज्ञान प्रगट थिए, ब्रह्म ज्ञान प्रगट थिए। अहिड़ी आदत तव्हां पकी करे छॾियो। हींअर हरि नाम जी आदत थोरी पाण पकी था करियो।